कोटड़ीअ मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर हसन अली सुमरो मूजिब सिंधी अदबी संगत कोटड़ी ऐं बज़्म ग़ालिब मलकानी पारां पैगाम सिंध लाइब्रेरी कोटड़ीअ में नाले वारे शाइर शबीर पाटाई जी यादि में तहज़ियती मेड़ाको लेखक असगर गाॾई जी सदारत में थी गुज़रियो। महिमाननि में स्कॉलर इल्ताफ़ मलकानी, महबूब सिंधी, काज़ी बदर, ज़ुल्फ़कार हालार सुमरो, रोशन डेपर ऐं हाकिम बबुर शामिल हुआ। सदारती ख़िताब कंदे लेखक असगर गाॾई चयो त शबीर पाटाई धरती दोस्त शाइर हो, जंहिंजे फ़िक्र में सिंध ऐं सैयद मिले थो। हू ज़िंद दिल यार वेस हो। अॼु असांजे विच में नाहे, पर हिन जा शेर सदाईं ज़िंदह रहंदा। नामर स्कॉलर इल्ताफ़ मलकानी चयो त शबीर पाटाई जे फ़िक्र में सिंधियत शामिल हुई। हिन जो विछोड़ो हिकु बरजुस्त शाइर जो विछोड़ो हो। सिंधी अदबी संगत कोटड़ी जे सेक्रेटरी महबूब सिंधी चयो त शबीर पाटाई हिकु बहादुर इंसान हो, जंहिंजी शाइरी में मज़लूमनि जी कथा शामिल हुई। अहिड़ा माण्हू कॾहिं बि न आहिनि विसरंदा। ज़ुल्फ़कार हालार सुमरे चयो त शबीर पाटाई पंहिंजी ज़ात में हिकु इदारो हो। काज़ी बदर चयो त शबीर पाटाई न विसरंदड़ अदबी शख़्सियत हुई। हाकिम बबर, रोशन डेपर, इशफाक जावरी, शेर मोहम्मद जमाली ऐं ॿियनि ख़िताब कयो। सुघड़ अली गुल रिंद, सुघड़ मोहम्मद सलेमान जुणे जो बेत ॿुधाए वाह वाह कराए छॾी, जॾहिं त रागिन कमर लतीफ़ी, पंवर नियाज़ हुसैन ख़ासकेली, मज़हर हुसैन चांडिये क़ौमी गीत ॻाए शाइर शबीर पाटाई खे भेटा पेश कई, जॾहिं त फयाज़ कमराणी, हाजी ख़ान कुरैशी, इशफाक जावरी, शेर मोहम्मद जमाली, फ़कीर सदाकत चांडियो, लाहौती रमज़ान जमाली समेत केतिरनि ई शाइरनि अदीबनि शिरकत कई। कारवाई ज़ुल्फ़कार अली हालार हलाई। आख़िर में ताम ऐं दुआ घुरी वई।